अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। उहो कहिड़ो सिंधी जवान हूंदो जंहिं नवाब शाह जो नालो न ॿुधो हूंदो। नवाब शाह, जंहिंखे आसिफ अली ज़रदारी जो शहर बि चवंदा आहिनि। नवाब शाह पाकिस्तान जो मशहूरु ऐं मारूफ़ शहर आहे। हिन वीडियो में तव्हांखे नवाब शाह जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। नवाब शाह ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो हेड क्वार्टर आहे। ही शहर कराची खां 206 किलोमीटर परे आहे। 2017 जी आदमशुमारी मुताबिक़ हिन शहर जी आबादी 2,79,688 आहे। आबादी जे हिसाब सां ही शहर सिंध जो 5हों ऐं पाकिस्तान जो 27हों वॾो शहर आहे। शुरूआत में ही शहर हिकु नंढो ॻोठु हुयो। सैयद नवाब शाह हितां जो मशहूरु ज़मींदार ऐं राज जो चङो मुड़ुसु हुयो। सैयद नवाब शाह 1913 में 200 एकड़ ज़ाती ज़मीन हितां जी रेलवे स्टेशन जी तामीर लाइ मुफ़्त में सरकार हवाले कई। इन्ही ख़िदमत जे करे उन वक़्त जी अंग्रेज़ सरकार हिन शहर ऐं रेलवे स्टेशन जो नालो नवाब शाह रखियो। हिन शहर खे 1912 में ज़िले जो दर्जो मिलियो। ही ज़िलो 2008 ताईं नवाब शाही नाले सां मशहूरु हुयो, पर 2008 में पीपी जी हुकूमत नवाब शाह ज़िले जो नालो नवाब शाह खां शहीद बेनज़ीराबाद रखियो। हितां जी ज़मीन ज़राइत लाइ बहितरीन आहे। हिन ज़िले में कमंद, अंब, कपह ऐं केले जी सुठी पैदावार थींदी आहे। नवाब शाह खे तफ़रीह जे हिसाब सां ॾिसिजे त कुझु मशहूरु जायूं ही आहिनि। चाहिन जो दड़ो। ही दड़ो नवाब शाह खां 10 किलोमीटर परे आहे। दलील कोट। ही तारीख़ी कोट बि नवाब शाह खां सिर्फ़ 20 किलोमीटर परे आहे। नवाब शाह जी तफ़रीह में ही कोट बि ॾिसी सघिजे थो। HM खोजा पार्क। हिन पार्क में हिकु बहितरीन म्यूज़ियम बि आहे, शहीद बेनज़ीर भुट्टो म्यूज़ियम एंड आर्ट गैलरी जे नाले सां। इहो तव्हांखे ज़रूरु ॾिसणु घुरिजे। उनखां अलावा बिलावल भुट्टो क्रिकेट स्टेडियम बि आहे ऐं नवाब शाह में हर साल गुलनि जो मेलो बि लॻंदो आहे। जेकॾहिं नवाब शाह घुमण जो इरादो आहे त सेप्टेंबर खां नवंबर ऐं फेबरवरी खां अप्रैल बहितरीन मौसम हुजे थी नवाब शाह जी। नवाब शाह पाकिस्तान जे गरम शहरनि मां हिकु आहे। ऊन्हारे में हितां जो टेम्परेचर 45 खां 50 ताईं पहुची वञे थो। तालीम जे हिसाब सां नवाब शाह काफ़ी अॻिना आहे। हिते काफ़ी यूनिवर्सिटियूं ऐं कॉलेजूं आहिनि, जंहिंमें काइदे आज़म यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी, पीपल यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंस फॉर वुमेन, बख्तावर कैडेट कॉलेज फॉर गर्ल्स, हबीब गवर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी ऐं ॿिया खोड़ नंढा वॾा तालीमी इदारा हिन ज़िले में आहिनि। नवाब शाह जी सियासत जी ॻाल्हि कयूं त पाकिस्तान जो मशहूरु सियासतदान ऐं साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी इन ई ज़िले जो आहे। हिन वक़्तु हितां MNA MPA ही आहिनि। NA 213 तां आसिफ अली ज़रदारी MNA आहिनि ऐं NA 214 तां सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा MNA आहिनि। MPA जी ॻाल्हि कयूं त PS 37 तां अज़रा फज़ल MPA आहिनि। PS 38 तां तारिक मसूद अराई MPA आहिनि। PS 39 तां ग़ुलाम क़ादिर चांडियो MPA आहिनि ऐं PS 40 तां ख़ान मोहम्मद MPA आहिनि। नवाब शाह शहीद बेनज़ीराबाद ज़िले जा 4 तालुका आहिनि: सकरंड, नवाब शाह, काज़ी अहमद ऐं दौड़। दोस्तो, तव्हांखे कंहिं बि शहर जी मालूमात घुरिजे त कमेंट में उन शहर जो नालो लिखो। जंहिं शहर जा घणा नाला हूंदा उन शहर ते असां वीडियो ठाहींदासीं। उमेद आहे नवाब शाह जी ही दिलचस्प मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो खे WhatsApp ते दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।